कीअं तुंहिंजी इंसल्ट कई आहे? हिन घर में त तोखे सभु भाईंदा आहिनि। मां भी यही समझंदी हुयसि त सभु मूंसां प्यार कंदा आहिनि, पर छा? अॼु तुंहिंजे भाइटे जेकी मुंहिंजी इंसल्ट कई आहे न, मां तोखे ॿुधाए नथी सघां। आखिर छा कयो आहे मंज़र? मूंखे बि त कुझु ॿुधाए। हुनजो ॾोह न आहे, असल में हलकड़ाए मुंहुं ॾेखारी हुई। मूंखे अंदाज़ो न हुयो त मंज़र ईअं मुंहिंजी ख्वाहिशुनि खे ठुॾे छॾींदो। तो कहिड़ी ख्वाहिश ॾेखारी मंज़र खे? मूंखे ॿुधाए। हू मुंहिंजो भाइटियो आहे, मां हुनखे सम्झाए वठंदुसि। मूं चयोमांसि त मुंहिंजी भेण सां शादी करण जे लाइ हा कर, जीअं असां ॿई भेनर हिक ई घर में हुजऊं, पर हुन साफ़ इनकार करे छॾियो। हाणे तूं ही ॿुधाए, मुंहिंजी भेण में कहिड़ी कमी आहे? सुहिणी आहे, अमेरिका में थी रहे, डॉक्टर आहे, हुनजे बावजूद तुंहिंजे भाइटे साफ़ इनकार करे छॾियो। चरियो आहे मंज़र, अहिड़ो सुठो रिश्तो हुनखे किथां मिलंदो ॿियो? हलियो आहे प्यार जी शादी करण। चवे पियो त मां शादी हुन सां कंदुमि जंहिंसां मां प्यार कंदो आहियां। ॾिस नोमान, मुंहिंजी इहा ख्वाहिश आहे त मंज़र मुंहिंजी भेण सां शादी करे ऐं असां ॿई भेनर हिन घर में गॾु रहूं, बस। ओहो डार्लिंग, हू ॿार आहे, मां हुनखे सम्झाए वठंदुसि। तूं परेशान न थी। छा ॻाल्हि आहे सोनी पुट? तूं अॼु कॉलेज कोन वई आहीं? तुंहिंजी तबियत ठीकु आहे न? ख़ैर त आहे न? जी डैडी ख़ैर आहे, बस कॉलेज वञण जे लाइ दिलि न पई चए ऐं सुबुह खां मथे में बि सूर आहे। बाबा तव्हांजी लाडली बहाना बि करे, हिनखे कोई बि मथे में सूर न आहे। हिन जरी खे केरु सम्झाए त मां कहिड़े कर्ब मां गुज़रां थी। पुट जेकॾहिं तबियत में मज़ो न आहे त चओ त कंहिं सुठे डॉक्टर वटि हलूं, या चओ त पोइ कंहिं डॉक्टर खे कॉल करे हिते त घुराए वठूं। न डैड, बस थोड़ो जुकाम आहे, टैबलेट खाधी आहे, ठीक थी। सोनी, सोनी, चाहती हो दरवाजा तो खोल। हेलो, कीअं आहे पुट? कीअं मुंहिंजी सोनी थी? ठीकु आहे आंटी। छा करा पुट? तूं मूंखे बीमार घटि ऐं परेशान वधीक थी लॻी। न डेड, का परेशानी न आहे, बस ईअं अलाए छो दिलो बाड़की थी पई आहे। पुट मां आहियां न, तूं बिल्कुलु परेशान न थी। तुंहिंजे दिलि में जेका बि ॻाल्हि आहे तूं मूंसां शेयर कर। ॾिस, शेयर करण सां दिलि जो बार बि हल्को थी वेंदो आहे ऐं परेशानी बि ख़तम थी वेंदी आहे। ॾिस सोनी, जेकॾहिं तूं मूंसां शेयर नथी करे सघीं त पंहिंजी हिन वॾी भेण सां शेयर कर, ऐं मूंखे यकीन आहे त तुंहिंजी हीअ हर मुमकिन मदद कंदी। ओके पुट, टेक केयर। मां हाणे हलां थो। पुट, तव्हां सोनी जो ख्यालु रखिजो। इसी सोनी, तू छो परेशान आई? आखिर मूंखे ॿुधाए, ईअं त मसलो हल कोन थींदो न। ॾिस सोनी, मां तुंहिंजी भेण बि आहियां ऐं तुंहिंजी दोस्त बि आहियां। मूंखे ॿुधाए त तोसां प्रॉब्लम कहिड़ो आहे? मां सम्झां थी त इंसान ग़लतीअ जो घर आहे, थी सघे थो त तोखां बि का ग़लती थी हुजे। जेकॾहिं मूंखे ॿुधाईंदीअ न त मसले जो हल कीअं थींदो? आपी, मूंखां तमामु वॾी ग़लती थी वई आहे। मां त हाणे कंहिंखे मुंहुं ॾेखारण जे लाइक़ बि न आहियां रही। हिन घर में तुंहिंजी ऐं मुंहिंजी जेकी इज़त आहे न,
हुनजो अंदाज़ो तोखे जल्दी थी वेंदो। छा मतिलबु आहे तुंहिंजो त मुंहिंजी हिन घर में इज़त ई न आहे? नुमान साहब, मुंहिंजा अजोका लफ़्ज़ न कंहिं डायरीअ जे पन्ने ते लिखी छॾ, मतां सुभाणे विसरी वञनी। असां खां सलाह मशवरो करण जे सिवाइ हो मंज़र जो रिश्तो ॿियो किथे कराए छॾींदा ऐं मयार लाहिण लाइ मंगणे में हलण जे लाइ चवंदा।